अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। छा ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उन्हनि माण्हुनि जी हालत ते कॾहिं गौर कयो आहे जेके मौत जे डप खां पंहिंजे घर छॾे निकिता ऐं उहे हज़ारनि जी तादाद में हुआ। पोइ अल्लाह चयनि त मरी वञो। पोइ वरी उन्हनि खे हिज़कियल पैगंबर जी दुआ सां जीअरो कयाई। हक़ीक़त में अल्लाह ताला पंहिंजे ॿारनि ते ॾाढो फज़ल ऐं बख़्शिश करण वारो आहे, लेकिन घणा माण्हू शुक्र नथा कनि ऐं अल्लाह जी राह में लड़ाई करणी पवे त मौत खां न ॾिजो ऐं बेखौफ़ थी लड़ो ऐं यकीन करियो त बेशक अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। उहो केरु आहे जेको अल्लाह ताला खे सोणो कर्ज़ ॾे त जीअं अल्लाह ताला उनखे केतिरा ई दफ़ा वधाए वापसि करे। तहक़ीक़ अल्लाह ई रिज़्क़ तंग करे थो ऐं कुशादा करे थो ऐं उन जे हुज़ूर में तव्हांखे वापसि थियणो आहे। पोइ जॾहिं अल्लाह ॾांहुं मोटणो आहे त छो न अल्लाह जो अता कयल माल जेको असां वटि अमानत आहे ख़ुशी सां अल्लाह जी राह में ख़र्च कयूं। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं तो उन वाक़िए ते गौर कयो आहे जेको मूसा खां पोइ बनी इसराइल जे सरदारनि खे पेश आयो हो। उन्हनि पंहिंजे नबी खे चयो त असां लाइ हिकिड़ो बादशाह मुक़ररु कर त असीं अल्लाह जी राह में जंग करियूं। उन ई नबीअ खेनि चयो त मता ईअं न थिए त जॾहिं अव्हां वटि लड़ाईअ जो हुकुम अचे त तव्हां जंग न करियो। चयायूं त असांखे छा थियो आहे जो असीं अल्लाह जी राह में न लड़ंदासूं जॾहिं त असांखे घरनि मां तड़े कढियो वियो आहे, असांजा ॿार बचा असांखां अलॻि कया विया आहिनि। पोइ जॾहिं उन्हनि ते लड़ाईअ जो हुकुम आयो त उन्हनि मां थोड़नि खां सवाइ ॿिया सभु पंहिंजे पेरनि ते फिरी विया ऐं पुठी ॾेई भॻा ऐं अल्लाह ज़ालिमनि बुज़दिल ऐं नाक़दरनि खे चङी तरह ॼाणे थो। ऐं उन्हनि जे नबी खेनि चयो त बेशक अल्लाह तालूत खे अव्हां जो बादशाह मुक़ररु कयो आहे। उहो ॿुधी उते ई उते चवणु लॻा त हू असां ते बादशाह कीअं थो थी सघे, हिन जो मुक़ाबले में असां बादशाही जा वधीक हक़दार आहियूं। हू त को वॾो मालदार बि न आहे। नबी खेनि जवाब ॾिनो बेशक अल्लाह तव्हां जे मुक़ाबले में हिन खे चूंडियो या मुंतख़िब कयो आहे ऐं उन खे इल्मी ऐं जिस्मानी कुशादगी ज़्यादातर अता फरमाई आहे ऐं अल्लाह जंहिंखे चाहे पंहिंजे मुल्क जी हुकुमरानी अता करे थो ऐं बेशक अल्लाह वॾी वुसअत ऐं ॼाण रखंदड़ आहे। संदन नबी खेनि उहो ॿुधायो त तालूत खे अल्लाह तरफ़ां उन जे बादशाह मुक़ररु थियण जी निशानी हीअ आहे त उन जे दौरे हुकूमत में तव्हां वटि मलाइक उहा संदूक खणी ईंदा जंहिं में तव्हां जे रब तरफ़ां तव्हां लाइ सकीनत आहे, अमन सलामती ऐं क़ल्ब जी सुकून जो सामान आहे ऐं जंहिं में आले मूसा ऐं आले हारून जा छॾियल तबरकात आहिनि। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त हिन में यकीनन तव्हां लाइ वॾी निशानी आहे।